अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी एस एन जी लतीफ़ सुर श्री राग में शाह साईं फरमाए थो त जर में फोटो जीअं, जर में फोटो जीअं लहरियूं लॻंदे अधु थिए। जर में फोटो जीअं लहरियूं लॻंदे अधु थिए। तूं पिण आहीं तीअं दुनिया में के ॾींहड़ा। दोस्तों, सुर श्री राग जो ही बैत पढ़ण जो मक़सदु आहे। फेसबुक ते हिकिड़ो असांजो लतीफ़ी दोस्त आहे, मोहतरम दोस्त आहे, साईं प्रोफेसर मुनीर डोमकी साहब, जंहिंजो पेज आहे सेजिस ऑफ सिंध। ऐं साईं जन हिकिड़ो प्रोग्राम हलाइनि था, मूं ॾात अनोखी आंदी आहे। साईं जन इहो सुर श्री राग जो बैत पढ़ियो ऐं साईं जन इन बैत जी तशरीह कई ऐं इन जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हायो। ऐं जेका सिटवार सम्झाणी हुई इन में, असांखे लॻो त इन सिटवार सम्झाणी में काफ़ी फ़र्क़ु आहे, काफ़ी ग़लतियूं आहिनि ऐं मूं चाहियो त ॿ लफ़्ज़ इन ते आउं बि ॻाल्हायां ऐं इस्लाह करियां। हिकु फ़क़ीर हुजण जे नाते असांजो फ़र्ज़ु आहे त जेके बि दोस्त ग़लतियूं कनि त असांखे खपे त उन शइ जो असां इस्लाह करियूं, निशानदही करियूं त हिन लफ़्ज़ में, हिन सिट में ऐं या मानाउनि में तव्हां ग़लती कई आहे। उमेद त सभु दोस्त इस्लाह सम्झंदा ऐं मुंहिंजी बि हिमत अफ़ज़ाई ज़रूरु कंदा ऐं जी अगरि आउं ग़लति हुजां त वरी मुंहिंजी बि रहनुमाई ज़रूरु कंदा। हाणे साईं मुनीर डोमकी इहो फरमायो आहे त जर में फोटो जीअं लहरियूं लॻंदे अधु थिए। साईं जन चयो आहे त जर जी त साईं जन ॻाल्हि न कई आहे त जर जी छा माना आहे। साईं जन डायरेक्ट फोटे ते आया आहिनि। त साईं जन फोटो चयो आहे हिकिड़ो जेको चणो आहे। साईं जन ॻाल्हि कई आहे त हाणे सीउ हलनि पिया ऐं तव्हां फोटा तरे खाईंदा हूंदव। लाज़मी उत्तर सिंध जा जेके माण्हू हूंदा त उहे सम्झी विया हूंदा। जेको चणो हूंदो आहे, जंहिंमां चणनि जी दाल थींदी आहे, ऐं उहो जॾहिं ॿूटे में हूंदो आहे ऐं कुझु कचे पकी सूरत में हूंदो आहे त उनखे फोटा चइबो आहे। उन फोटनि खे तव्हां, उन फोटे खे तव्हां बाहि ते गरम करे ऐं उहो खाई सघो था। उनखे ॾधड़ी बि चवंदा आहिनि ऐं उन्हनि फोटनि खे वरी तरे बि खाइबो आहे। त इहो हूंदो आहे फोटो। साईं जन उन फोटे जी ॻाल्हि कई। साईं जन चयो त जर में फोटो जीअं, हाणे ही जर साईं जन ज़मीन खे चयो आहे त ज़मीन में जीअं ही फोटो आहे ऐं लहरियूं साईं जन सॼियो आहे हवाए खे। हवाए ते जॾहिं उहो उनजो टार टुटे थो त उहो अधु थो थिए। त छा साईं ईअं थो चए त तव्हां बि दुनिया में ईअं ॿ टे ॾींहं आहियो। हाणे साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त जर जेको आहे, जर मां मुराद आहे पाणी। शाह साईं जा कई बैत आहिनि जिन में जर जो ज़िक्र आहे। हेठि जर मथे मञुर, पासे में वणरा, अचे वञे विच में तमाचीअ जी साह, लॻे उतर वाह कींजर हंदोरो थिए। ऐं सुर सामूंडी में आहे त जा जर जाटू न ॾे, ॾिया न मोहे, सदूं कोह करे सा पंहिंजे कांध जो। अहिड़ा कई बैत आहिनि। सभिनी बैतनि में तव्हां ॾिसंदो त जर मां मुराद पाणी आहे ऐं साईं जन जर मां मुराद ज़मीन वरिती आहे। ऐं ज़मीन खे त अगरि तव्हां खोटींदो हेठि जॾहिं उतां खां पाणी निकिरंदो त उनखे बि जर जो पाणी चवंदा। बाक़ी उन सतह खे जर सिर्फ़ु न चवंदा, या खणी चवंदा त जर, पर उहो ख़ाली काफ़ी हेठि आहे। साईं जन ज़मीन में जेको ॿूटो हूंदो आहे, जेको चणे जो, साईं जन उनखे फोटो सॼियो आहे ऐं पंहिंजो ज़मीन खे जर चयो आहे। जीअं त उन ॿूटे जो तक़रीबन पाड़ हूंदो आहे अधु फुट ताईं, उस ताईं जर हरगिज़ नथो थी सघे। ऐं हिते जर में फोटो जीअं लहरियूं लॻंदे अधु ते, वरी लहरियुनि जी ॻाल्हि आहे। लहरियुनि मां मुराद जेके पाणी में लहरूं उथंदियूं आहिनि, ऐं हिते साईं जन लहरनि मां मुराद पाणी हवाए वरितो आहे। सो आउं इहो ॿुधाईंदो हलंदुसि त जर मां मुराद आहे पाणी। जर में याने पाणीअ में लहरियूं लॻंदे, छोलियूं लॻंदे
फोटो हिकिड़ो पाणी में हिकिड़ो फूकणे मां बुलबुलो ठहंदो आहे, जंहिंखे फोटो चवंदा आहिनि। छा साईं चए थो त लहरनि लॻंदे उहो जेको फोटो ठहंदो आहे पाणी में, लहरनि जे ज़रिए ई वरी उहो लहरनि लॻंदे ई उहो अधु थी वेंदो आहे। यानी ही जेको पाणी आहे, पोइ समुंड जो हुजे या दरिया जो हुजे, उनखे छा साईं हिन दुनिया जो रूप ॾिनो आहे। चए थो त जीअं समुंड जे पाणी में या खणी दरिया जे पाणी में जेको उन लहरनि ते हिकिड़ो फोटो वजूद में ईंदो आहे, वरी उन लहरनि लॻंदे ई उहो अधु थी वेंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, उनजो वजूद ख़तमु थी वेंदो आहे। वरी ॿिया फोटा वजूद में ईंदा आहिनि, वरी उहे ख़तमु थी वेंदा आहिनि। इंसानी ज़िंदगीअ खे बि उन सां मुशाबियत ॾिनी अथसि त जीअं समुंड में लहरियूं लॻंदे फोटो अधु थींदो आहे, तूं बि दुनिया में इंसानु हिकिड़ो पैदा थिए थो, वरी उहो फना थिए थो, वरी ॿियो पैदा थिए थो। तुंहिंजो बि सिर्फ़ु एतिरो ई हिन काइनात में वजूद आहे। हीअ काइनात हज़ारे सालनि खां हलंदी पई अचे ऐं हज़ारे साल इनशाला हलंदी। सो छा साईं इहा मुशाबित ॾिनी आहे त तुंहिंजो जेको वजूद हिन दुनिया में आहे, जीअं समुंड में उहो लहरनि में फोटो हूंदो आहे, तुंहिंजो उन फोटे जेतिरो वजूद आहे। तूं दुनिया में उन फोटे वांगुरु बसि कुझु ॾींहं आहे, जर में फोटो जीअं लहरनि लॻंदे अधु थिए, तूं पिणु आहीं तीअं दुनिया में के ॾींहं। उमेद आहे त दोस्त इस्लाह सम्झंदा ऐं अगरि मूंखे ग़लतियूं कयूं के उणायूं हूंदियूं लाज़मी मुंहिंजे हिन सम्झाणी में, त दोस्त इस्लाह ज़रूरु कंदा। आउं को प्रोफेसर, को पंहिंजो अदीब दानिश्वर त न आहियां, आउं बि हिकिड़ो लतीफ़ जो नंढिड़ो फ़क़ीर आहियां। उमेद आहे त दोस्त इस्लाह ज़रूरु कंदा। अस्सलाम वालेकुम। मौजूद GS जी लतीफ़।